सिंध तरक्की पसंद पार्टी के वाइस चेयरमैन अल्ताफ जिसकाणी जी टंडो अलायार में जनाज़े निमाज़ अदा करण बाद मढ़ मिट्टीअ मां हवाले कयो वियो। संदसि भाउ जी फरियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ क़तुल केस दाख़िल कयो वियो। टंडो अलायार जे कीरिया शाख वटि गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि जी फायरिंग में क़तुल थी वियल STP जे मरकज़ी वाइस चेयरमैन अल्ताफ जिसकाणी जी जनाज़े निमाज़ हैदराबाद रोड ते बाबे ज़ुल्फ़कार वटि अदा कई वई। जनाज़े निमाज़ में STP जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, क़ौम परस्त अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी, सुरहेज सिंधी, नवाज़ खान ज़ौर, पुनहल सारियो ऐं निसार कीरियो समेत शहरियनि तोड़े सियासी समाजी अॻवाननि ऐं हज़ारे कारकुननि शिरकत कई। अल्ताफ जिसकाणी जो मढ़ खणण वक़्तु कारकुननि अल्ताफ जिसकाणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नारा हंया। अल्ताफ जिसकाणी जे मढ़ खे हज़ारे आलिन अखियुनि सां टंडो अलायार जे अबाणी कब्रिस्तान लाल फ़कीर बहिराणीअ में मिट्टीअ मां हवाले कयो वियो। होॾां टंडो अलायार जे ए सेक्शन थाणे ते अल्ताफ जिसकाणी जे भाउ ज़ीशान जिसकाणी जी फरियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। क़तुल केस में 4 जवाबदारनि असलम रिंद, भोलो ख़ानज़ादा, ज़मीर रिंद, माशूक़ रिंद के नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त 2 नामालूम माण्हुनि खे पिणु FIR में शामिल कयो वियो आहे। ॿिए पासे STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त हिकु साज़िश तहत अल्ताफ जिसकाणी खे क़तुल कयो वियो आहे। जिन माण्हुनि अल्ताफ जिसकाणी खे क़तुल कयो उन्हनि जा नाला FIR में दाख़िल आहिनि। हाणे पुलिस जी ज़िम्मेदारी आहे त हू क़ातिलनि खे गिरफ़्तार करे। हुन चयो त पुलिस चवे थी त नामज़द जवाबदार हिकु हफ़्तो अॻु घर खपाए फ़रार थी विया आहिनि। उहे रूपोश थी केॾांहुं वेंदा। हाँ जदीद टेक्नोलॉजी अची वई आहे। जवाबदार भले पहाड़नि में लिकियल हुजनि, जियो फेंसिंग ज़रिए ट्रेस करे खेनि पकड़ियो वञे।